जी नाज़रीन, हिन वक्त असीं हैदराबाद के इलाइक़े लतीफ़ाबाद वारे तक 219 ऐं PS 62 ऐं 63 वारे इलाइक़नि में मौजूद आहियूं। हिन सॼे इलाइक़े जो वोटनि जो अंग आहे वो 4,24,448 आहे ऐं हिन तक ते हमेशह सदाईं गुज़िरियल 30 सालनि खां MQM जा नुमाइंदा कामयाब थींदा रहिया आहिनि, पर गुज़िरियल 2018 वारी इलेक्शन में PS 62 ते पीपुल्स पार्टी जो उम्मीदवार PS ते कामयाब थियो, जॾहिं त क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबलीअ जे तक PS 63 ते MQM जा ई उम्मीदवार कामयाब थिया हुआ। हिन इलाइक़े जा छा मसइला आहिनि ऐं हिन इलाइक़े जे वोटरनि छा था पंहिंजनि चूंडियल नुमाइंदनि जे लिए चवनि जेके 2018 में कामयाब थिया? अचो त उन्हनि जे वाता ॿुधूं त उहे छा था पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कनि। बेशुमार मसाइल हैदराबाद बल्कि मसाइलिस्तान बना हुआ है। जितना मेरा एक्सपीरियंस है ना, इन लतीफ़ाबाद अपना इनिशिएटिव कर सकते हैं, लेकिन इतनी अपॉर्चुनिटी यहाँ पर नहीं है। काम जो है कि जो होना चाहिए था उस नोयत का नहीं हुआ है। हम तो यही कह रहे हैं ना कि मुंतखब नुमाइंदे हैं कहाँ, हमें तो नाम भी याद नहीं है कौन थे। अब हम देखते हैं तो पता नहीं कौन आएगा कौन नहीं आएगा। गवर्नमेंट छो जो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुई ऐं असां अपोजिशन में हुआसीं त हुननि कोशिशि इहा कई त असांजे इलाइक़नि में को अहिड़ो तरक़ियाती कमु न थिए जंहिंसां आवाम खां सहूलियत मिले। अड़े हिकिड़ो पार्टी जो माण्हू चए मूं करायो आहे, वो असांजी स्कीम आहे, असां करायो, तव्हां जेके माज़ी में तव्हां छा। हैदराबाद जो तहलको लतीफ़ाबाद जिते क़ौमी असेंबली जे तक NA 219, सूबाई असेंबली जा 2 तक PS 62 ऐं PS 63 शामिल आहिनि। हिन तहलके मां हमेशह MQM जा उम्मीदवार आम चूंडुनि में कामयाब थींदा रहिया आहिनि। सिर्फ़ु गुज़िरियल आम चूंड में PS 62 ते PPA जो उम्मीदवार जब्बार ख़ान कामयाब थियो हो, जॾहिं त हिकु सूबाई ऐं हिकु क़ौमी असेंबली ते MQM जा उम्मीदवार कामयाब थिया हुआ। सिंध जे 2 नंबर वॾे शहर जे हिन अहम तहलके में बि अवाम बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। 21वीं सदीअ में हुजण जे बावजूद हिन तक जो अवाम पीअण जे साफ़ पाणीअ खां महरूम आहे त नेकाल जो निज़ाम बि न हुअण जे बराबरि आहे। रोड रस्तनि ते गंदो पाणी हर वक़्तु बीठल नज़र अचे थो। पार्कनि जी सूरत हाल बि अहिड़ी आहे जिते गंदगीअ जा ढेर पियल नज़र अचनि था ऐं सफ़ाई सुथरे जो निज़ाम परे परे ताईं नज़र नथो अचे। चूंडियल नुमाइंदनि जे कारकर्दगीअ मां हिन तक जा वोटर तमामु घणो मायूस नज़र अचनि था। काम जो है कि जो होना चाहिए था उस नोयत का नहीं हुआ है। और यहाँ हमारे यहाँ सीवरेज का बहुत मसला है। HDO वालों की तरफ से आए दिन जो है कि रोड भर जाते हैं। दूसरा बल्दिया वाले जो हैं वो सही सफाई नहीं कर रहे हैं। तरक्याती काम जो है कि तकरीबन 100 में से 25% हुए हैं, 75% नहीं हुए। मेन जो काम है उन्होंने करा दिया। अब भी आप गली कुचों में या दीगर रोडों पे आप जाएंगे या पार्कों में जाएंगे, वो वीरान है, वो बन तो गए लेकिन उनमें कोई देखभाल नहीं है, ना उनमें माली है, ना कोई पौधों का बंदोबस्त है प्रॉपर। इसी तरीके से आप जाएंगे तो जो गली और मोहल्ले की शाहराएँ वो गंदे पानी में डूबी हुई हैं। हल्का 219 जो है वो लतीफ़ाबाद का बहुत गुंजान आबाद इलाक़ों पे मुश्तमिल ये हल्का है और इस हल्के में जो है वो पीने का पानी भी मैसर नहीं है। उसमें राजा की कोठी है, अमानी शाह कॉलोनी है, लतीफ़ाबाद 11 नंबर है, 10 नंबर है। लोगों को दूर दराज इलाकों से जाके पानी लाना पड़ता है। ख़ास तौर पे वो लोग जो अपनी मेहनत मजदूरी करते हैं, सारा दिन काम धंधों में लगे रहते हैं, शाम को जो है वो पानी भरते नज़र आते हैं। पानी भी आता है तो सीवरेज की लाइनें 25 से 30 साल बल्कि इससे भी ज़्यादा अरसा हो गया वो चौक हो गई हैं। उनमें जो है वो गटर का पानी मिलकर आता है। कई इलाकों में ख़ास तौर पर लतीफ़ाबाद में जो है वो गुंजान आबाद इलाके ऐसे हैं जिनमें इतना गंदा पानी आता है कि उससे वज़ू भी नहीं किया जा सकता। पानी पीअण जी जेका तव्हां ॻाल्हि कयो था त मुंहिंजी नज़र में हींअर जेका रिसर्च थिए पई त सभु बीमारियूं तक़रीबन थियनि पियूं पाणीअ मां। जेकी बि बुनियादी मामला थियनि पिया पाणी सुठो साफ़ न हुजण जे करे ई थियनि पिया। पहली बात तो ये है कि MNAs चूँकि हुक्मरान जमात से ताल्लुक़ नहीं रखते थे तो वो बेनिफिट वो नहीं ले सके जो उनको लेना चाहिए था। ताहम MNA फंड से कुछ काम तो हुए हैं लेकिन ऊँट के मुंह में जीरे के बराबर है। बेशुमार मसाइल हैदराबाद बल्कि मसाइलिस्तान बना हुआ है। सीवरेज के मसाइल हैं, आए दिन गटर बहते रहते हैं, जगह जगह गैर कानूनी पार्किंग कायम है, बुनियादी सहूलियात से मुताल्लिक़ मसाइल हैं। आवाम हर तरफ से पिस रहे हैं, उनके मसाइल के हल के लिए कोई सुनवाई नहीं है कहीं पर भी। आप क्या समझते हैं कि पिछले जो 2018 से लेके 2023 तक जो आपके मुंतखब नुमाइंदे थे इस हल्के का जो MNA था या MPA थे, तो उन्होंने जो आपके मसाइल हैं उनके हल के लिए कोई काविशें की या नहीं की, या आप क्या समझते हैं कि जो काम उनको करना चाहिए था अवामी मसाइल के हल के लिए उन्होंने अपना कैसा किरदार अदा किया इन 5 सालों में? हमें तो कहीं कोई नज़र नहीं आता। जो
महसूस ही नहीं होता कि हम लोग इंसान हैं। हमें नहीं पता चलता कि हम इंसान हैं या जानवर हैं या कौन है। बस एक ज़िंदगी है, गुजारे चले जा रहे हैं, गुजारे चले जा रहे हैं। तो आप समझते हैं कि मुंतखब नुमाइंदों ने वो किरदार अदा नहीं किया? लाजमी तौर पे हम तो यही कह रहे हैं ना कि मुंतखब नुमाइंदे हैं कहाँ। 5 साल पहले हमें तो नाम भी याद नहीं है कौन थे। अब हम देखते हैं तो पता नहीं कौन आएगा कौन नहीं आएगा। आएगा तो पता चलेगा, अभी तो कुछ नहीं पता है इस बात का। नहीं, वो कह रहे हैं कि हम अपोजिशन में थे, सिंध में हमारी हुकूमत नहीं थी, इस वजह से मसाइल हल नहीं। जो पोजीशन में थे असल तो काम उनका था ना, अपोजिशन की तो बात अलग हो गई। क़ौमी असैम्बली जे हिन तक में सिहत ऐं तइलीम जूं सहूलतूं पिणु अणपूरियूं आहिनि। गुतियल आबादी हुजण जे करे हिन तक जो वोटर गैर कानूनी कब्ज़नि ऐं पार्किंग जे ख़िलाफ़ पिणु दांहूं कंदे ॿुधाए थो त हर रोड ते गैर कानूनी पार्किंग करे उन्हनि खां ओगाड़ी कई वञे थी, जंहिं करे हिकु तरफ़ हिते जे ट्रैफ़िक जो निज़ाम दरहम भरम आहे त पंधु हलंदड़ शहरनि खे पिणु सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। जितना मेरा एक्सपीरियंस है ना इन लतीफ़ाबाद, यहाँ पे 2-4 ही हैं नेटवर्क कि आप अपना अपना इनिशिएटिव कर सकते हैं, लेकिन इतनी अपॉर्चुनिटीज़ यहाँ पर नहीं है। जैसे इस्लामाबाद में हैं और बाकी जगहों पर, लतीफ़ाबाद में एज सच नहीं है। लतीफ़ाबाद जी जेका सूरत हाल आहे त तव्हांखे किथे बि का बि सुठी कारकर्दगी नज़र न ईंदी ऐं ख़ासि करे जेकी रोड रस्ता ऐं जेके ट्रैफ़िक जाम थियण ऐं उते जी जेका सिचुएशन हूंदी आहे, आम जेकी आवाम हूंदो आहे उते जी सूरत हाल खे तमामु घणी पेचीदगी सां फेस कंदो आहे ऐं उहे सभु वॾा चैलेंजिस हूंदा आहिनि उन तबिके लाइ जेकी ख़ासि करे जेके से पैदल बि हूंदा आहिनि ऐं जेकी सवारियुनि ते बि हूंदा आहिनि उहे काफ़ी मुश्किलातूं फेस कंदा आहिनि। मीन्स का बि उते डिसिप्लिन कोन हूंदो आहे। लतीफ़ाबाद रोड जी अहिड़ी हालत आहे जो असीं सोचे नथा सघूं। हैदराबाद जीअं दाख़िल थियूं था सॼे रोड जो एॾा त खॾा आहिनि जो जेकॾहिं माण्हू गाॾी में अचे थो हिकिड़े खॾे मां गाॾी खे कढे त ॿिए में ईअं थी पवे जहिड़ो कंहिं जबल में असां चढ़ूं पिया, सो जबल इलाही चाढ़ी आहे, अहिड़ो कोन्हे जहिड़ो ज़मीन। का बि सहूलियत कोन्हे, पाणी ॾींहों ॾींहुं असांजो बंदि थींदो वञे। स्कूलनि जी हालति अहिड़ी ख़राबु आहे जो असीं ॿुधाए नथा सघूं। असांखे शर्म थो अचे असांजे हिननि मेंबरनि ते त ही कहिड़ा नुमाइंदा आहिनि जेके वोटनि महिल उन्हनि खे 5 साल पुराणियूं ताज़तियूं बि यादि अचनि थियूं, उन्हनि जा सॾ सुला बि यादि अचनि था। उन खां पोइ जेको असांजा धणी नथा थियनि त जिन असांखे वोट ॾिना आहिनि उन्हनि जा धणी थियूं। दरअसल जो भी इस हल्के में रहा है उसने शुरू में तो कोई काम नहीं करा, लेकिन जब जाने का टाइम आया तो उस पर साबिर भाई हमारे हल्के के NA के मुंतखब नुमाइंदे थे, उन्होंने बेहतर काम करा रोड के हवाले से, सेवरेज के हवाले से, लेकिन वो भी जाते हुए करा। इस टुकड़े पे जो है वो पेवर सारा साबिर भाई के काविशों से लगा, लेकिन फिर भी हमारी मोबाइल मार्केट जो है वो नज़रअंदाज रह गई। इसके अंदर माफियाज आ गए हैं। आप जगह जगह चौराहों पे, चाहे होटल के उस पे देखें या फिर आप ठिये पथारे देखें, ये एक तो ये बड़ा मेन इशूज़ है, और फिर दूसरा सेवरेज का बहुत बड़ा इशू है। को सहूलत ना है, हॉस्पिटल वञो तो उनमें को सहूलत ना है, ग़रीबनि खे केरु पुछा ई नथो करे। हे पार्किंग न जाइज़ माना कारूं हे हो अॻिते पुठिते कोई पुछण वारो ई न आहे। रोड ते पाणी गटर वटर हे खुलिया पिया आहिनि, को राब्तो त हुजे न, को पुछा करण वारो त हुजे न। केरु पुछा करण वारो न आहे। रोड ब्लॉक हूंदो आहे सॼो ॾींहुं माना हे गटर खुलिया आहिनि, पार्क में कम न आहिनि। जी, आप हमें ये बताएं कि जो आपका हल्का है NA 219, तो उसमें गुज़श्ता 5 सालों में 2018 से लेके 2023 तक जो तरक्याती काम हुए, आपके MNA ने जो तरक्याती काम करवाए, आपके जो सूबाई असम्बली के मेंबर थे उसने जो तरक्याती काम करवाए, तो उससे आप मुतमिन हैं या नहीं हैं, और यहाँ के कौन कौन से मसाइल है जो अभी तक आप समझते हैं कि हल होने चाहिए? हमारे हल्के में जो MNA साहब थे उन्होंने काम तो करवाएं, तो CC ब्लॉक का, पेवर ब्लॉक का काम करवाया है, पार्क बनवाए उन्होंने अपने फंड से, क्योंकि ये अपोजिशन में थे, इस वजह से जो काम होना चाहिए था वो नहीं हो सका। हमारे पास इधर बहुत सारे मसाइल हैं अभी भी, जो पूरे 5 साल गुजर गए वो हल नहीं हो सके। जैसा कि वासा के बहुत ज़्यादा मसाइल हैं, पानी नहीं मिलता है, साफ़ पानी, और आए दिन जो है वासा की मोटरें ख़राब रहती हैं, हर महीने में एक दफ़ा ये इशू हो जाता है। दूसरा ड्रेनेज प्रॉब्लम बहुत ज़्यादा है यहाँ पर। महकमा जाती जो कार्रवाई होनी चाहिए बल्दिया के हवाले से या वासा के हवाले से, उसमें बिल्कुल भी जो है ना काम नहीं हुआ है, और बिल्कुल आवाम परेशान है इस मसले पर। पानी के मसले पर बहुत ज़्यादा परेशान है, ड्रेनेज के मसले पर बहुत ज़्यादा परेशान है, लेकिन अभी भी बहुत सारे मसले हैं जो आवाम चाहती है कि इन मसलों का हल हो,
लेकिन नहीं हो पा रहा है। अब जो आने वाली हुकूमत है या जो भी आने वाले यहाँ से MNA हैं, MP हैं, उनसे हम यही उम्मीद कर रही है अवाम कि शायद अब कोई अच्छा चेंज आ जाए, तब्दीली कोई ऐसी आ जाए जो अवाम के मसले मसाइल हल हों। शाह अब्दुल लतीफ़ जे नाले सां मनसूब थियल ही तहलको गुज़िरियल केतिरनि सालनि खां लावारस बणियल नज़र अचे थो। जेतोणीकि हिते जी अक्सरियती आबादी उर्दू ॻाल्हाईंदड़नि जी आहे, जितां हमेशह MQM ई कामयाबु थींदी रही आहे, पोइ बि हिन तहलके में को बि मेगा प्रोजेक्ट नज़र नथो अचे। असां वटि रोड रस्ता सभु टुटल हुआ। तव्हांखे ख़बर आहे त 18वीं तरमीम खां पोइ इहे फंड सभु सिंध गवर्नमेंट खे ईंदा आहिनि ऐं सिंध गवर्नमेंट छो जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुई ऐं असां अपोज़िशन में हुआसीं त हुननि कोशिशि इहा कई त असांजे इलाइक़नि में को अहिड़ो तरक़ियाती कमु न थिए जंहिंसां आवाम खां सहूलियत मिले। हालांकि हैदराबाद में 3 सूबाई असेंबली जी सीटूं, हिकिड़ी क़ौमी असेंबली जी सीट पाकिस्तान पीपल्स पार्टी खणी वेंदी हुई। पाण मुंहिंजे हेठां हिकिड़ी सीट ते हुननि जो नुमाइंदो हो, पर जॾहिं असीं कारकर्दगी ॾिसूं था सिंध गवर्नमेंट जी त सभु इलाइक़ा इलाही पोइ ते वियल हुआ। पोइ वरी असां दुबारा फेडरल हुकूमत खां रुजू कयोसीं त भई असांखे असांजे इलाइक़नि जे लाइ के तरक़ियाती फंड ॾिनो ॾियो त असांजी आवाम जी सहूलियतूं ॾेई सघूं। पोइ अलहमदुलिल्लाह कुझु फंड असांखे मिलिया त हाणे जेको बि लतीफ़ाबाद में, बाराड़ी में ऐं हेसि ताईं त हुसड़ी ताईं जेके रोड रस्ता घटियूं गलियूं ठहियूं आहिनि उहे सभु तक़रीबन जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत जे फंड सां ठहियूं आहिनि। असीं उन में कामयाबु वियासीं, माण्हुनि खे सहूलियतूं थियूं। असांखे अञा कमु करिणो आहे, अञा कमु जी ज़रूरत आहे, छो जो अञा बि आवाम जा मसइला स्कूलनि जा आहिनि, अस्पतालनि जा आहिनि, अञा बि इलाही इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते असांजी ज़रूरत आहे असीं गलियूं ठाहियूं। अच्छा साबिर क़याम खान साहब, हिकिड़ी शइ मूं ॾिठी आहे हैदराबाद में, लतीफ़ाबाद हुजे या कासमाबाद, त ॿिन्ही इलाइक़नि में, पर सॼी हैदराबाद में जेको ड्रेनेज जो निज़ाम आहे बिल्कुलु आहे ई कोन। ऐं ॿुधण में अचे थो त गुज़िरियल पीपल्स पार्टी हुकूमत में उन ते अरबे रुपया ख़र्च बि कया विया आहिनि, उन जूं स्कीमूं बि रखियूं वयूं आहिनि, पर उन जे बावजूद बि हैदराबाद शहर खे ड्रेनेज जो निज़ाम न मिली सघियो आहे। त इन हवाले सां तव्हां छा था सम्झो, का तव्हांजे ज़हन में का आइडिया आहे त जेकॾहिं ईंदड़ इलेक्शनुनि में तव्हां कामयाबु थी विया आहियो ऐं पार्टी पर तव्हांखे टिकट ॾिनी, त इन मामले में कहिड़ी मतिलबु कहिड़ा चैलेंजिस आहिनि, कहिड़ा इशूज़ आहिनि जंहिंजे करे इहो मसइलो हल नथो थी सघे? ॾिसो असगर भाई, सभिनी खां वॾो मसइलो त वासा डिपार्टमेंट खे पाण मज़बूत करणु आहे। जंहिं डिपार्टमेंट जे मुलाज़िमनि खे अवां पघार नथा ॾेई सघो, सैलरी नथी मिले, त उहे कमु कीअं कंदा? ऐं सिंध गवर्नमेंट हिन ते कॾहिं बि तवजह न ॾिनी आहे। हालांकि असां हीउ मसइलो सूबाई हो, शहरी ऐं इलाक़ाई मसइलो असां क़ौमी असेंबली में खणी विया हुआसीं, जिते असांखे स्पीकर टोकींदो हो त भई हीअ मसइला तव्हांजा हुते लोकल लेवल ते हल थियणु खपनि, सॼे मुल्क में थींदो आहे। त असांजो भई असां वटि त लोकल गवर्नमेंट ई आहे, असांजी जेका सूबाई हुकूमत आहे मदद नथी करे, त असां कोशिशि कईसीं त वफ़ाक़ी हुकूमत जे फंड सां बि कुझु पंपिंग स्टेशन खे जेको आहे वधीक उनखे सहूलियतूं ॾियूं, पंपिंग स्टेशन खे इम्प्रूव कयूं, त उहा असीं कामयाबु विया आहियूं। कुझु पंपिंग स्टेशन असां ठाहिया आहिनि, कुझु पंपिंग स्टेशन ते कमु हले पियो। असां सां गॾु मौजूदु आहे पीपल्स पार्टी हैदराबाद जो अॻुवाण ऐं अॻूणो सूबाई असेंबली जो मेंबर। असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं अब्दुल जब्बार ख़ान सां त हिन तक मां साईं गुज़िरियल टेन्यूअर में 2018 खां वठी 2023 ताईं ऐं सिंध असेंबली जा मेंबर रहिया, त पाण हिन तक जे हवाले सां इहा मालूमात वठंदासीं साईं खां त हिन तक में कहिड़ियूं कहिड़ियूं तरक़ियाती स्कीमूं ऐं कहिड़ा कहिड़ा तरक़ियाती कम कराया विया ऐं कहिड़ा कहिड़ा तरक़ियाती कम हिन खां पोइ जेके तरजीह बुनियाद ते हूंदा, उन हवाले सां असीं साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पहिरीं मुहर तक हो 64, ठीकु आहे जी, ऐं हुन खां पोइ जेको हाणे नयो जेको थियो आहे उहो थियो आहे 60। जॾहिं खां वठी जेके बि तरक़ियाती कम आहिनि उहो मां कराईंदो थो अचां। हाणे जॾहिं मूंखे 2018 में जॾहिं मां MP थियो त मूंखे मौक़ो मिलियो त मां हिनखे वधीक इन में इम्प्रूवमेंट आणे सघां थो। सभिनि सां वॾे में वॾो मसइलो हिकिड़ो त मूं वटि जेके आहिनि देहात वधीक अचनि था न, ऐं शहरी इलाइक़ा बि आहिनि, ऐं उन जे अलावा जेके आहिनि पंहिंजो हाली रोड पूरो मूं वटि अचे थो, कचो किलो मूं वटि जेको अधु हिसो पके किले वारो हिसो हो, ऐं हीअ सभु मूं वटि हुआ। हाणे उहो मूंसां स्टेशन रोड मूं वटि हो, उहो मूंसां कटिजी वियो आहे। त मूं उते जेको आहे पंहिंजो शहर वारो जेको इलाइक़ो हो हुन में पंहिंजो तक़रीबन मूं जेके बि CC जी गिटियूं ऐं पंहिंजो पानी जेको फिल्टर पानी जो जेको उहो बि मूं उते ॾिनो हुननि खे, छो जो मूंखे 18 में मिलियो हो, पहिरीं मूं वटि कोन हो। जेके 2 दफ़ा मां इलेक्शन में वियो, पोइ बि उते हुननि जी ज़रूरत हुई। उते जेको आहे पिशोरी पाड़ो आहे, ॿिया जेके इलाइक़ा जेके अचनि था, जिते हमेशह उते इग्नोर कयो वियो हो, छो जो उते हमेशह मुतहदा क़ौमी मुल्क जो माण्हू हूंदो हो, त उन्हनि खे पोइ हिन दफ़ा जॾहिं असांखे मौक़ो मिलियो हुतां जे मां शुरूआति कई। ईअं ई जेको आहे
खतड़ में जेको आहे खतड़ स्टेशन ते जेको आहे असां तमामु जे गिटियूं आहिनि पंहिंजो सेवरेज जो हींअर बि कमु मुंहिंजो हाण बि तक़रीबन मां सम्झां थो हींअर उहो कंप्लीट थी वियो आहे। ऐं उते जेके आहे पंहिंजो हिकु फिल्टर पाणी जी लाइन जेकी आहे मूं पंहिंजो हितां वठी जुमानी ॻोठ सां वठी नूनारी ॻोठ ताईं असांजी स्कीम आई जेको आहे उहो शुरू मसो मुकमिल न थिया हुन में अधु थोरो उते ईअं पियो आहे। ईअं ई जेको आहे लतीफ़ाबाद में 12 नंबर में कुझु असां वटि हिसो इलाइक़ो अचे थो उते मूं कमु करायो आहे। ईअं तक़रीबन जेतिरा मुंहिंजा इलाइक़ा जेके आहिनि आली रोड आहे पंहिंजो इहे थियो पंहिंजो टंडो यूसुफ थियो गुलशन ख़ैर मोहम्मद थियो ऐं पंहिंजो पंवर पाड़ो थियो ऐं जिते जिते जेके बि आहिनि सभिनि में अलहमदुलिल्लाह मूं उते जेको आहे पंहिंजे जेके मूंखे गवर्नमेंट जी तरफ़ फंडिंग जेकी मूंखे थी उन में मूं जेको कमु करायो आहे। अहिड़े हिकिड़ो पार्टी जो माण्हू चए थो मूं करायो आहे पोइ असांजी स्कीम आहे असां करायो आहे। तव्हां जेके माज़ी में तव्हां छा कयो आहे? तव्हां त हमेशह ई जेके गवर्नमेंट में तव्हां रहिया हुआ कॾहिं नवाज़ शरीफ़ सां गॾु रहिया कॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां गॾिजी रहे इक़्तिदार जो हिननि खे ख़्वाहिश आहे। हाणे उहे जेके कमु पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा बि करायल आहिनि उहो बि चवंदा त असां करायो आहे त पोइ हाणे हुन में त पब्लिक खे त ख़बर आहे उहो सभु सम्झनि थियूं। सुप्रीम कोर्ट जे पाबंदीअ बावजूदि लतीफ़ाबाद जे हिन इलाइक़े में रहायशी एरिया में कमर्शियल बनाइण वारो गैर क़ानूनी अमल पिणु जारी आहे जंहिंजे करे हिते जे शहरी मसइलनि में पिणु तेज़ीअ सां इज़ाफ़ो अची रहियो आहे। वेकरनि रस्तनि वारी हिन आबादीअ वारे इलाइक़े जो नक्शो पिणु बिगड़ी रहियो आहे। सिंध ते हुक्मरानी कई आहे ऐं उनजी पोइ जी कारकर्दगी आहे सा असां ॾिसी सघूं था सभिनी जे साम्हूं आहे। न सिर्फ़ु लतीफ़ाबाद कासिमाबाद हैदराबाद कराची पर सिंध जा जेके समूरा शहर या असीं चऊं सॼी सिंध तबाह ऐं बर्बादु करे छॾी आहे हिननि हुक्मराननि। अञा कहिड़ी असीं चवंदासीं त हुक्मराननि जी कारकर्दगी ॾिसूं। कारकर्दगी सभु असांजे साम्हूं आहे। सिहत जूं सहूलियतूं अणहूंद आहिनि, इस्पतालूं अणहूंद, डॉक्टर अमलो सभु कुझु बर्बादु। तालीमी सूरत हाल ते जेकॾहिं असीं नज़र करियूं त तालीमी सूरत हाल में असीं किथे बीठल आहियूं। अॼु जे हिन जदीद दौर में सिंध अंदरि खे इंटरनेशनल ॿियूं रिपोर्ट्स आहिनि ऐं हिते जूं जेके बि मञियल इदारा उन्हनि जूं रिपोर्ट्स आहिनि त अॼु बि लखे स्कूल्स आहिनि उहे छत खां बग़ैर ॿारड़ा उन जे हेठां पढ़नि पिया। हैदराबाद उहो बि साॻी उन ई सूरत हाल जे असीं ॾिसी सघूं था त हिते कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि। लाइट जी लोड शेडिंग आम जाम आहे, ट्रैफ़िक जा मसइला आहिनि, पाणी जी अणहूंद आहे। बुनियादी सहूलियतूं सॼी सिंध में हैदराबाद में साॻी अणहूंद अणाठ लॻी पई आहे। चूंडियल हुक्मराननि जी इहा ई जेका कारकर्दगी आहे जो वोट वठी ऐं कहिड़ो पंहिंजा मफ़ाद कनि था हासिल। हूअं ई थींदो आहे त 5 साल सुता पिया हूंदा आहिनि असांजा चूंडियल नुमाइंदा वोट वठी करे खटी पोइ सुता पिया हूंदा आहिनि। पोइ जॾहिं इलेक्शन वेझी ईंदी आहे पोइ सभु एक्टिव थी वेंदा आहिनि त जेको आहे सो पोइ हाय घोड़ा करणु लॻंदा आहिनि त बाबा असीं तव्हांजा पंहिंजा आहियूं, असां तव्हांजा मसइला हल कंदासीं ऐं हिक खां 1000 वाइदा कंदा आहिनि। जी माज़ी में रहियो आहे त हुननि माना अमली को कमु कोन कयो आहे। ऐं ॾिठो वञे त हींअर जेको लतीफ़ाबाद जी इहा सूरत हाल आहे त हिते पीअण जे पाणी खां साफ़ पीअण जे पाणी खां ई महरूम आहिनि ऐं इलाही इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिन में उहो जेको मेरो सेरो पाणी बि नथो अचे ऐं ड्रेनेज सिस्टम जो त हिते कंहिं बि क़िस्म जो को निज़ाम आहे ई कोन। ईअं लॻे थो त असां अलाए कंहिं पुराणी हुन में रहूं था ऐं हीअ जेको 21वीं सदी आहे उन हवाले सां हिते कंहिं बि क़िस्म जी का सहूलियत कोन्हे ऐं रोड रस्ता टुटा पिया आहिनि ऐं जेको ड्रेनेज सिस्टम कोन्हे। जॾहिं बरसाति पए थी त पोइ माण्हुनि जो जेको सो हलणु मुहाल थी वेंदो आहे। अहिड़ी कंडीशन आहे हितां जी। साईं असल में छा आहे जो हीअ जेको इक़्तिदारी पार्टियूं आहिनि उहे मुकमल तरीक़े सां ख़रीदो फ़रोख़्त थियनि थियूं। लतीफ़ाबाद तक़रीबन 20 सालनि खां उन ई नमूने में 15 साल पीपल्स पार्टी मुकमल हुकूमत कई आहे पर को बि कमु नथी करे। सॼी सिंध में को बि कमु नथी करे, कंहिं क़िस्म जो कमु नथी करे। न को स्कूलनि जो मसइलो आहे, स्कूल असांजा सभु बंदि पिया आहिनि। रस्ता रोड ऐं लतीफ़ाबाद बि तव्हां ॾिसंदो त लतीफ़ाबाद जी सूरत हाल बि तमामु ख़तरनाक आहे। रस्ता रोड स्कूल कॉलेज कंहिं बि क़िस्म जी उन जी पोइवारी नथी थी वञे ऐं उहो इन जे करे आहे त हीअ नुमाइंदा आहिनि, इहे वॾेरा आहिनि, सरदार आहिनि, मीर आहिनि, पीर आहिनि। इहे जॾहिं अचनि था उहे पंहिंजा खीसा भरीनि था। जॾहिं किरोड़े हिननि इलेक्शन खे अहिड़ो नमूनो करे छॾियो आहे जंहिंमें किरोड़े रुपया ई ख़र्चु कनि था पोइ किरोड़े रुपया कढनि था ऐं पैसो बचे ई कोन थो जेको हिननि रस्तनि रोडनि ते लॻे, कंहिं जॻह ते लॻे। कंहिं बि क़िस्म सां ई को बि कमु कोन पिया कनि। असीं ॾिसूं था, असीं ख़ुदि पाण सफ़र कयूं था त रस्तनि जी हालत, रोड जी हालत
बिजली जेकी आहे सो आहे कोन्हे का, गैस बि ख़तमु आहे ऐं रोड रस्ता जेके सभु टुटा भॻा पिया आहिनि। जेतिरो रेवेन्यू कमाए थी जेके शॉप्स आहिनि दुकान आहिनि पर उहे रोड रस्ता नथा ठाहिया वञनि। हाणे बरसातूं आयूं त रोड रस्ता अञा सफ़ा माना टुटी विया। सो हुकूमत खे खपे त हाणे आवाम खे खपे त अहिड़ा बंदा चूंडिया वञनि जेके सही तरीक़े सां कमु कया वञनि। लतीफ़ाबाद जी चूंडियल कारकर्दगी सही कोन रही, ख़ासि जेतिरी थियणु खपे एतिरी कोन रही। उमेदु आहे त जेके अचनि जेके बि चूंडियल नुमाइंदा अचनि ऐं ते ख़ासि करे ध्यानु ॾियनि लतीफ़ाबाद ते, रोडनि ते, रस्तनि ते। हिन तक में अवामी तफ़रीह लाइ जोड़ियल पार्क पिणु तबाह हालीअ जो शिकार आहिनि। उन खां सवाइ हिन तक में रहाइशी आबादीअ में शादी हालनि जे वॾे अंग जे हुजण सबबि शहरी मुख़्तलिफ़ मसइलनि खे मुंहुं ॾियनि। हैदराबाद जे हिन तक में ॿियनि अवामी मसइलनि सां गॾु हितां जे कब्रिस्तान जी हालत पिणु रहम जोगी आहे, जिते हिकु त कब्ज़नि जो आज़ार वधी वियो आहे, ॿियो त चूंडियल नुमाइंदनि जे बेध्यान सबबि केतिरा ई कब्रिस्तान गंदे पाणीअ जे नेकाल जो ज़रियो बणियल आहिनि। हाणे ॾिसिजे त ईंदड़ आम चूंडुनि में हितां जो वोटर पंहिंजे बहितर मुस्तक़बिल लाइ पंहिंजे वोट खे इस्तेमालु करे थो या रवायती अंदाज़ में माज़ीअ वांगुरु वोट जो हक़ इस्तेमालु करे थो। कैमरामैन नवीद काइम खानी सां गॾु असगर खानोठी, KTN न्यूज़, हैदराबाद।